वल-आक़िबतु लिल-मुत्तक़ीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन, अम्मा बअद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल्लज़ीना युमिनूना बिमा उनज़िला इलैका वमा उनज़िला मिन क़ब्लिक वबिल आख़िरति हुम युक़िनून। उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, ऐं उहे शख़्स जेके ईमान आणनि था उन जे मथां जेको जो तव्हां खां अॻु में नाज़िल कयो वियो आहे ऐं जेको तव्हां जी तरफ़ नाज़िल कयो वियो आहे ऐं जेको तव्हां खां अॻु में नाज़िल कयो वियो आहे ऐं आख़िरत जे मथां बि उहे यकीन रखनि था। अल्लाह ताला फरमायो, उहे ई कामिल मुत्तक़ी परहेज़गार अल्लाह जे तरफ़ खां पंहिंजे रब जे तरफ़ खां हिदायत जे रस्ते ते आहिनि ऐं उहे ई बाना कामयाब आहिनि। इन आयतनि खां पहिरियां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात बाबरकात तक़वा वारनि जे लाइ इरशाद फरमायो, ही किताब यानी क़ुरान करीम मुत्तक़ी तक़वा वारनि जे लाइ हिदायत आहे। पोइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि तक़वा वारनि जी सिफ़त बयानु कई। तक़वा वारा उहे आहिनि जेके ग़ैब ते ईमान आणनि था, निमाज़ क़ाइमु कनि था ऐं अल्लाह जे रिज़्क़ ॾिनल मञा अल्लाह जी राह में ख़र्च कनि था। ऐं अॻिते अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो, ऐं मुत्तक़ी उहे बि आहिनि जेके उन ते ईमान आणनि था जेको तव्हां जी तरफ़ नाज़िल कयो वियो आहे यानी क़ुरान करीम जे मथां, ऐं उन ते बि ईमान आणनि था जेको तव्हां खां अॻु में यानी अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम खां अॻु में जेके बि नबी आया उन्हनि जे मथां जेके किताब नाज़िल थिया या सहीफ़ा नाज़िल थिया उन्हनि समूरनि जे मथां उहे माना ईमान आणनि था। वबिल आख़िरति हुम यूक़िनून, ऐं आख़िरत जे ॾींहं ते बि यकीन रखनि था। इन आयत में हिकु इहा ॻाल्हि मालूम थिए थी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खां बाद में न को किताब ईंदो आहे न को नबी नबूअत जो सिलसिलो आहे। छो जो अल्लाह ताला फरमायो, बिमा उनज़िला इलैका वमा उनज़िला मिन क़ब्लिक, हे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको तुंहिंजी तरफ़ नाज़िल कयो वियो आहे यानी क़ुरान करीम ऐं जेको अॻु में नाज़िल कयो वियो आहे उन जे मथां ईमान आणनि था। जेकॾहिं नबूअत या किताब जो सिलसिलो अॻिते हले हा त अल्लाह ताला ज़रूरु फरमाया उन ते बि ईमान आणींदा जेको तोखां बाद में नाज़िल थींदो। यानी इन मां इहो मालूम थिए थो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेको किताब नाज़िल थियो उहो आख़िरी किताब आहे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी अल्लाह जा नबी आहिनि, नबूअत उन खां बाद में ख़तमु आहे। ऐं ॿियो इन मां इहो मालूम थिए थो बिल आख़िरति हुम यूक़िनून, अल्लाह ताला फरमायो आख़िरत जे मथां उहे बि ईमान आणनि था, यकीन रखनि था। आख़िरत मां मुराद जज़ा जो ॾींहुं आहे यानी क़यामत वारो ॾींहुं। पोइ जेको शख़्स आख़िरत जो ख़ौफ़ रखंदो आहे उहो ई रखंदो आहे जंहिंखे ख़ौफ़ हूंदो आहे त जेकॾहिं मां दुनिया जे मथां बुरा अमल कंदुसि ऐं हीउ दारुल अमल आहे यानी दुनिया जेकॾहिं बुरा अमल कंदुसि कंहिं बुराई में मुब्तला थींदुसि यकीनन इन खां बाद में दारुल जज़ा यानी आख़िरत जो ॾींहुं जॾहिं बदिले वारो ॾींहुं थींदो उन ॾींहुं मूंखे सज़ा मिलंदी। पोइ उहो ई माण्हू कामिल आहे, ईमान वारो आहे जेको आख़िरत ते ईमान रखी करे इन दुनिया जे मथां दारुल अमल वारी जॻह ते नेक अमल करे थो। इन मां इहो मालूम थिए थो त जेको शख़्स अल्लाह जी तरफ़ खां जेको मुक़ररु ॾींहुं आहे यानी आख़िरत जो ॾींहुं उन ते जेको यकीन रखंदो आहे यकीनन दुनिया जे मथां बि उहो रही करे गुनाहनि खां बचंदो आहे। पर जेको शख़्स दुनिया ते आख़िरत जो ख़ौफ़ नथो रखे, दुनिया ते गुनाह करे थो, हक़ीक़त में उहो अञा आख़िरत जे मथां कामिल ईमान नथो रखे। कामिल ईमान तॾहिं थींदो आहे जॾहिं माण्हू दुनिया ते रहे थो, नेक अमल करे थो, बुरनि अमल खां बचे थो। अल्लाह ताला फरमायो, उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून, ये जेके भी माना आहिनि यानी जेके ग़ैब ते ईमान आणनि था, निमाज़ क़ाइमु कनि था, अल्लाह रिज़्क़ ॾिए थो त उनखे ख़र्च कनि था, ऐं हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां अॻु में जेके किताब नाज़िल थियूं या तुंहिंजी तरफ़ जेको किताब नाज़िल थियो आहे उन जे मथां बि ईमान आणनि था। ऐं आख़िरत जो जेको ॾींहुं आहे यानी मरण खां बाद में वरी जॾहिं माण्हू क़ब्र में वेंदो उन खां बाद में जॾहिं वरी हश्र जो मैदान थींदो उन में जॾहिं हिसाब किताब जो मामिलो थींदो उन ॾींहं ते बि बाना ईमान रखनि था। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए जेके इन सिफ़तुनि वारा आहिनि हक़ीक़त में इहे हिदायत वारा बि आहिनि ऐं इहे दुनिया ऐं आख़िरत में भी कामयाब थींदा। अल्लाह